ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 19वें अध्याय जे बे भाग में ॾिठो त राजा परीक्षित सां मिलण लाइ सभई रखेश्वर मुनेश्वर पंहिंजे चेलन समेत अची राजा वटि पहुचनि था ऐं पोइ राजा के मुक्ति हासिल करण लाइ अनेक रस्ता ॿुधाइनि था, लेकिन उहे सभु रस्ता इन्हनि 7 ॾींहंनि में पूरा न थी सघंदा। उन ॻाल्हि जे वीचार में सभु रखेश्वर मुंझी विया ऐं सोचण लॻा त आख़िर कहिड़ो उपाउ करियूं। पोइ नारद मुनि जी ॻाल्हि अचे थी त जंहिं वक़्तु नारद मुनि राजा सां मिलण आया पए त नारद मुनि खे रस्ते में श्री सुखदेव जी मिलिया ऐं सुखदेव जी के नारद मुनि चयो त तव्हां अचो ऐं अची राजा परीक्षित के भगवत गुण ॿुधायो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 19वें अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। नारद मुनि सुखदेव जी खे चयो त तव्हां भगवत गुण ॿुधाए राजा खे भवसागर पार लंघाए छॾियो। ही ॻाल्हि ॿुधी सुखदेव जी पहिरियां ई त उते वञण खां इनकार कयो। तॾहिं नारद जी उन खे मिसाल ॾेई चयो त हे महाराज, मूं अचण वक़्तु रस्ते में छा ॾिठो त हिकिड़ो आदमी अखियुनि वारो खूह ते वेठो हो ऐं तंहिं वक़्तु हिकिड़ो अंधो माण्हू भुलिजी उते आयो ऐं उन खूह में किरी मरी वियो। उन अखियुनि वारे आदमी अंधे खे ॾिसण खां पोइ बि खूह वटि वञण खां मना न कयो। तॾहिं उन मुल्क जे राजा इहा ॻाल्हि ॿुधी हिन अखियुनि वारे माण्हूअ खे पकड़ाए घणी सज़ा ॾेई चयो, तोखे अखियूं हुयूं त तो उन अंधे खे खूह वटि वञण खां छाकाणि न रोकियो। तुंहिंजो फ़र्ज़ु हो त को नाबीन सूरदास तुंहिंजे साम्हूं कंहिं ख़तरे में आहे, संकट में आहे त तूं उनजी रक्षा करीं हा। पोइ नारद जी सूत जी खां पुछियो त तव्हां ॿुधायो, अखियुनि वारे वाजिबी कई या बेवाजिबी? इहो मिसाल ॿुधी सुखदेव जी चयो, ए नारद जी, अखियुनि वारे घणो अधर्म ऐं सज़ा खाइण जहिड़ो कमु कयो जो उन जे ॾिसंदे ॾिसंदे हू अंधो खूह में किरी मरी वियो, तंहिं करे हू उन पाप जो भागी थियो। तॾहिं नारद जी चयो त हे सुखदेव जी महाराज, ॾिसो, राजा परीक्षित पंहिंजी मुक्ति हासिल करण जो रस्तो नथो ॼाणे ऐं तव्हां भगवत भॼन करण जे प्रताप सां सभु रस्ता ॼाणंदा आहियो। जेकॾहिं तव्हां उन खे रस्तो न ॾेखारींदा त उन जे नर्ग वञण जो पाप कंहिंखे लॻंदो ऐं टिनी लोकनि जो राजा जो परमेश्वर आहे उहो तव्हांखे उन पाप जी सज़ा ॾींदो या न? ही ॻाल्हि ॿुधी सुखदेव जी महाराज लाचार थी राजा वटि वञणु क़बूल करे नारद मुनि खे चयो त तव्हां हलो, मां बि पुठियां अचां थो। पोइ जंहिं वक़्तु रखेश्वर 7 ॾींहंनि में राजा जे मुक्त थियण जी तजवीज़ ॻोल्हे रहिया हुआ, तंहिं वक़्तु सुखदेव जी महाराज 15 वरहनि जी उमिरि जो तमामु सुंदर परमहंस रूप आनंद मूर्त राजा वटि आयो, जंहिं जे मस्तक में तेज ऐं आकर्षण तमामु घणो हो। हिन खे परियां खां ई ॾिसी सभु रखेश्वर ऐं मुनेश्वर जेके वॾा महात्मा ऐं ॿुढा उते वेठा हुआ, उहे उथी खड़ा थिया
सुखदेव जी महाराज खे वॾे आदर भाव सां विच में उथी सिंघासन ते विहारियो वियो। तॾहिं सुखदेव जी महाराज जो एतिरो आदर भाव ॾिसी राजा परीक्षित जे मन में हिन ॻाल्हि जो सिंसो पैदा थियो त ॾिसो, सुखदेव जीअ खे नंढी उमिरि हुअण ते बि सभु वॾा ऐं ॿुढा रखेश्वर उथी वॾे आदर भाव सां विहारींदा आहिनि। उन मां मालूम थो थिए त ही गुणनि में सभिनी खां ज़्यादा आहे। इहो वीचार करे राजा परीक्षित बि उथी खड़ो थियो ऐं सुखदेव जीअ खे दंडवत करे हथ जोड़े वॾी आदीनताई सां चयो त ए कृपा निदान, तव्हां दया करे हिन वक़्त जो मां मरण जे वेझो आहियां मूंखे दर्शन ॾिनो आहे ऐं तव्हां जहिड़नि महात्मा पुरुषनि जो अचणु मुंहिंजे वॾे भाग जो फल आहे। जॾहिं सुखदेव जी महाराज सिंघासन ते वेठो तॾहिं पराशरमन, जेको सुखदेव जीअ जो ॾाॾो आहे, उन राजा परीक्षित जो सिंसो मिटाइण लाइ चयो, ए राजा, सुखदेव जी उमिरि में त नंढो आहे ऐं ज्ञान में सभिनी खां वॾो आहे। असां में जेतिरा बि वॾा वॾा रखेश्वर ऐं मुनेश्वर तव्हां हिते ॾिसो था, तिन सभिनी खे ज्ञान में हिन खां नंढो सम्झणु घुरिजे। तंहिं करे असां उथी हिन जो आदर भाव कयो आहे ऐं ही तरन तारन आहे ऐं जंहिं ॾींहं खां हिन जनमु वरितो आहे तंहिं ॾींहं खां वठी अॼु ताईं संदसि मन संसार खां छुटल ऐं राति ॾींहुं परमेश्वर जे ध्यान में रही श्री श्याम सुंदर जी कथा वार्ता ॻाईंदो आहे। ए राजा, इहो तव्हांजे कंहिं वॾे पुञ जो फल आहे जो हिन वक़्तु ही हिते आयो आहे। सभिनी कर्मनि में जेको भवसागर पार लंघण जे वास्ते चङो धर्म हूंदो, उहो ई तव्हांखे ॿुधाईंदा, जंहिं करे तव्हां अवागवन जनम ऐं मरण जे फेरे खां छुटी वेंदा। एतिरी कथा ॿुधाए सूत जी चयो त तव्हांजो पुछियो हो त सुखदेव जी महाराज खे राजा परीक्षित कहिड़ी तरह सुञातो, उहो हाल तव्हांखे ॿुधायमि। प्यारा भक्तों, अगरि तव्हां सभिनी खे यादि हुजे त श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे शुरूआति में पाण ॾिठो हो त सौंक जी ऐं ॿिया 88,000 रखेश्वर श्री सूत जी खां पुछनि था त सुखदेव जी महाराज त भॻवान जे ध्यान में अहिड़ा गुम आहिनि, उन्हनि खे राजा परीक्षित कहिड़ी तरह सुञातो हो, उन जो हाल ॿुधायो त हेसि ताईं हिन कथा में श्री सूत जी इन ॻाल्हि जो हाल ॿुधायो आहे। सभई चयो जय सिया राम। राजा परीक्षित सुखदेव जी जो हाल पराशरमन जे मुख सां ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।